वदीन पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे मौज़ू ते स्कूल तइलीमी ख़्वानदगी खाते रिफॉर्म सपोर्ट यूनिट लोकल सपोर्ट यूनिट पारां जिमखाना बदीन में सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार खे ख़िताब कंदे महिमान ख़ासि रीजनल डायरेक्टर मुहतसिब आला बदीन मंज़ूर अली सुमरो चयो त सिंध हुकूमत तइलीम जी बहितरी लाइ उपा वठी रही आहे। ताज़ो मिसाल मेरठ जी बुनियाद ते सिंध में 65,000 नवां उस्ताद भर्ती कया विया आहिनि। इन चयो त स्कूलनि में दाख़िलाऊं वधाइण लाइ तइलीम जी अहमियत बाबति वालदेन खे आगाही ॾिनी वञे। उन सां गॾु स्कूलनि में ॿारनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, जंहिंमें वाशरूम्स, चौदीवारी, पीअण जे पाणी, बिजली, मुफ़्त तदरीसी किताब शामिल आहिनि। इन चयो त तइलीम सां लाॻापियल हर स्टेक होल्डर खे सोचणो पवंदो त स्कूलनि में घटि दाख़िलाऊं ऐं दाख़िला खां पोइ ॿारनि जो स्कूल छॾे वञण जा छा सबब कहिड़ा आहिनि। उन्हनि ॿारनि जे वालदेन खे सम्झाइण जी ज़रूरत आहे। तूं पंहिंजनि ॿारनि खे स्कूल में पढ़ाइण त जीअं उन्हनि ॿारनि में शऊर पैदा थिए ऐं उहे ॿार दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाए हली सघनि। हिन चयो त छोकिरियुनि जी तइलीम ते वधीक ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, छो त पढ़ियल लिखियल माइरूं ई पढ़ियल लिखियल मुआशिरो ठाहींदियूं आहिनि। हिन वधीक चयो त कंहिं बि शिकायत जी सूरत में सूबाई मुहतसिब आला बदीन वारे रीजनल ऑफिसर में शिकायत करे सघिजे थी। तव्हांजी शिकायत जो जल्द अज़ालो कयो वेंदो। सेमिनार खे ख़िताब कंदे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी अहमद ख़ान ज़ौर, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी आशा भट्टी, LSU जी ज़िले ऑफिसर गुलशन ओबर, इंफॉर्मेशन ऑफिसर इरफान अली जुणेजो, तइलीम खाते जो फोकल पर्सन मोहम्मद ख़ान समूह, सूरमी सथ जी अॻुवाण मारवी आबदा समूह, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद इस्माइल मेमण, डॉक्टर सुमार खोसो ऐं ॿियनि ऑफिसरनि ख़िताब कंदे चयो त क़ौमुनि जी तरक़ी जो बुनियादु तइलीम आहे। तइलीम असांखे जीअण जो तरीक़ो सेखारे थो। हिननि चयो त तइलीम जी बहितरी में स्कूल मैनेजमेंट कमेटी जो अहम किरदारु आहे। शहरनि ऐं ॻोठाणनि खे पंहिंजे इलाइक़े जे स्कूल जी मालिकी करणी पवंदी त जीअं असांजा ॿार सुठी तइलीम हासिलु करे सघनि। हिननि चयो त LSU सां गॾिजी करे ॿारनि जूं दाख़िलाऊं वधायूं वेंदियूं। हर घर ॻोठ ऐं शहर ताईं उहो आवाज़ु पहुचायो वेंदो त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। सेमिनार में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे ॿारनि पारां तइलीम खाते जी अहमियत ते तक़रीरूं ऐं टेबलोस पेश कया। उन्हनि ॿारनि खे सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। सेमिनार में ज़िले बदीन जा सियासी समाजी अॻुवाण, सिविल सोसाइटी, उस्ताद अॻुवाणनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ फॉलो करियो लाड़ वॉइस न्यूज़।